तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं दोस्तो। छा हाणे मूसा ऐं सिजावल ऐं दरिया ख़ान इन्हनि जो छा थींदो? छा सिजावल हाणे हमिलो करे यानी नवाब खान खे पूरो कंदो या दरिया ख़ान खे? छा दरिया ख़ान घर छॾे वेंदो या मूसा वञी करे सिजावल ऐं दरिया ख़ान जी कावड़ ॿिन्ही जी घटि कराईंदो या पाण में ठाह कराईंदो या बहावल ख़ान? सॼी कहानी तव्हांखे दोस्तो इन वीडियो में ॿुधाईंदासीं। पहिरियां हिनखे पूरो ॾिसिजो जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे त। ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। कल्ह वारी किस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं त मूसा ऐं मीर विढ़ंदा, ॿई दोस्त पाण में विड़ी पवंदा। उएं ई थियो, तव्हां ॾिठो त मूसा ज़ख़्मी थी पियो, ॿई दोस्त पाण में विढ़िया बि सही ऐं मीर धक बि आया मूसा खे। बहरहाल हाणे अॻिते इन्हनि जी दुश्मनी अञा वधी वई। मूसा नेक्स्ट एपिसोड में अस्पताल मां उथी निकिरी ईंदो, उन ख़बर आहे त सिजावल ऐं दरिया ख़ान विढ़ी सघनि था। इहो मसइलो हल करण जे लाइ अस्पताल मां निकिरी ईंदो नेक्स्ट एपिसोड में। ऐं मीर खे बि धमकाईंदो, तूं चङो नथो करे, हाणे तोसां मर्याद न कंदुसि। अहिड़े हिसाब सां भावल खे बि फ़ोन करे छॾींदो आहे। तव्हां ॾिठो आहे त भावल वञी दरिया ख़ान सम्झाईंदो आहे, दरिया ख़ान तूं घर छॾे वञ, लेकिन दरिया ख़ान घर न आहे छॾींदो, उते ई वेठो रहंदो आहे उताग ते। ऐं सिजावल धमकी ॾेई करे नवाब ख़ान खे पोइ मोटंदो, पोइ रुख कंदो दरिया ख़ान जो ऐं दरिया ख़ान ॾे पंहिंजी पूरी कार्रवाई करण जे लाइ। ऐं नवाब ख़ान खे पूरी धमकी ॾेई नेक्स्ट एपिसोड में मोटंदो ऐं सिजावल जी कावड़ घटि करण जे लाइ भावल ऐं मूसा जेका कोशिशि कंदा जंहिंजी कावड़ घटि कयूं, जहिड़े वधे हिन दोस्तनि में जीअं। ऐं मीर खे बि अखियूं ॾेखारे छॾींदो मूसा। इहा नेक्स्ट एपिसोड जी कहाणी आहे। नेक्स्ट एपिसोड हिते ई घुमी करे पूरी थी वेंदी। इन में को ॿियो ख़ासि जहिड़ो कोन थींदो, सिर्फ़ु धमकियूं ई धमकियूं इन्हनि जूं हूंदियूं पाण में। अॼु जो वीडियो पुॻो दोस्तो पाण जी पुॼाणी ते। बाक़ी लाला खे सबक़ु मिली चुको आहे। लाला जे लाइ बि सिजावल मौत ठाहियूं वेठो आहे। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।